मुखे फैसलो मंजूर है। अज खां पोइ तव्हां ॿई धुरियूं पाण में मिट आहियो। अथो भाकुर पाए खीर खंड थी वञो। चए थो त दिलदार सुधरियल न आहे। तूं भला चोरी कंदो आहीं, नशई आहीं, तोमें कहिड़ो ऐब आहे? चाचा न चोरी कंदो आहियां न वरी को नशो। डूंगर खान हले तो धीउ जे चवण ते। मुखे मुझे हिस्से जी मिल्कियत विराए ॾे। कौन नी दोस्तों के मिल्कियत? कौन नी दोस्तों जड़े हीरोइनी चर्ची भगोड़े के मिल्कियत? तो मिल्कियत फुकड़न जी मुठ ते विकणी छडी दे। उहा मुझी मर्जी आ। मिल्कियत बचाए आया विकणा। यारू वके तमा उपट मारी तो सुपट। साईं यारो जड़े कमजोर मानव के मारन ता शान है। यारू यारू तू आई? हाँ साईं यारू मां आहियां। तू तो फिरिया थिया हल थाने ते। साईं मूं सॼी हयाती कुत्ते खे बि लठ न आहीं। मूं ते केरु फरियाद कंदो? तो डूंगर खान जा पैसा चुराया न। पैसा साईं घणा? 20,000। हा बोल चङा ई कंदे हथ सड़ी पिया। मूं त सॼी जिंदगी पंहिंजे अखियुनि 1000 जो नोट ॾिठो ई कोन्हे। मूं त रेस डूंगर खान वटि सॼी हयाती पेट ते पे लोड़ी सी। मूं हवाल न कर हल थाने ते हला न बट। हल 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 थाने ते। रसियानी थी पई आहे न त ये जीहाड़ियूं कढी छॾियांसि। निभागे छोरी नालो रखियो अथसि सदोरी। मुंहिंजी बेइज़ती थी कराई जॾहिं करे। अहिड़ी ॿुधायांसि वरी रस जी कावड़ बि मूं ते। ॼण वॾी ॾोहदार वरी मां हुजां। भागुल जी साईं। सदोरी जा कॉलेज को कोन मोटी आछा? न साईं न आई आहे। ओरे पंहिंजे कमरे में आहे साईं। चङो जल्दी मोकिली शाबाश। हा साईं हा मोकिलियां। मोकिली से। हाओ साईं हाओ। जी बाबा साईं तव्हां घुरायो। सदोरी मुझी तो सा केतरी मोहब्बत आ यो तू जानी थी ना। हाँ बाबा साईं। आई मुखे पांजे उसूलन सा केतरो प्यार आ यो भी तू चंगी तरह समझी थी। जी बाबा साईं। जी बाबा साईं जी बाबा साईं। त पोइ सोनी ही सारंग के छो बजाई? सोनी मुखे कसम वेठो ऐं मां मुसलमान आहियां। मुखे उन ते रहम अची वियो। उन जी सज़ा मां तोखे ॾियां या यारूअ खे? यारू बेकसूर आहे बाबा साईं। ॾोह सॼो मुंहिंजो आहे ऐं सज़ा बि मूंखे मिलणु खपे। जे ॿियो को माण्हू अहिड़ो कुसूर करे हा न त सदोरी मां घटि न कयांस हा। बाबा मां भी हाज़िर आहियां। पुट ही त सोनी ऐं सारंग आहिनि। जे तूं मुंहिंजे सिर जो सौदो बि करी हा न तब भी मूंखे मंज़ूर हो। पुट तो सोनीअ जे रस्म जो क़दुरु करे भलो कमु कयो आहे। बाबा साईं इंसान खे इंसान जो क़दुरु हुजणु खपे। कंहिं बि ग़रीब जी दिलि रंजाइण सुठी रवायत कोन्हे। वाकई पुट तू सिर्फ नाले जी सदोरी न पर वाकई तू सदोरी है।
तुम पच में वापस लतीफ सरकार, लतीफ सरकार, लतीफ सरकार, आप तबाह थी मुझे पर बचड़ो वापस कर। खुदा जे वास्ते मूंखे इन जेल मां कढो, मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? वरी तो चवी जेल मां कढूं, अच्छी ॾाढ़ी में शर्म नथो थी, चोरी थो करी? साईं कूड़, खुदा जो कसम निसोरो कूड़। छा जोड़े कूड़? तो सदा डूंगर खान जा 20,000 चोरी कया आहिनि। जेकॾहिं डूंगर खान जा मां 20,000 चोराया हो त मूंखे बंदूक हणी मारे छॾे हा। मुंहिंजो ॾोह एतिरो आहे जो मां डूंगर खान जे कैद मां खे भॼायो आहे। जो कोर्ट में शादी कई? हा बा। उहे एतिरो टाइम डूंगर खान जी कैद में हुया? जी। चइबो तूं वॾो कम जो माण्हू आहीं, मां साहब खे तो बाबति ॿुधायां थो, ऐं डूंगर खान जे बाबति ॿी मालूमात ॾेई सघी थो? ॾिजां थो त डूंगर खान वॾो ज़ालिम आहे, किथे मूंखे मारे न छॾे। ठीकु आहे, मां साहब खे ॿुधायां थो। बाबा, बाबा मैं तुझे पुट दाखिलो, बाबा मुझे सुञाण, बाबा मुझे सुञाण, मां तुझो पुट दाखिलो बाबा। दाखिलो? ये केड़ा हाल करे छे नी बाबा? ये केड़ा हाल करे दिया बे? अरे दादुला, दादुला, तू किना कुछ हो दादुला? किना लो मोले? बाबा, 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 ये मुझे छड़े देना, बाबा मुझे क्या सारे छड़े थोड़ी, बाबा, बाबा क्यों खोल बाबा, मुझे प्यारा बाबा, बाबा मैं कैसे सारे चीज़ बात कर पाई यकीन कियो, बाबा, बाबा भागो ललेशो यहाँ वते तोड़ तो थे, ऐं दिल कच्ची कच्ची थी थे। दिल कच्ची कच्ची थी थे। अल्लाह, छो बाबा? छो सदोरी पुट?
बुखार थी पियो अथई छा? न बाबा, बुखार तो कोन्हे। छो सदोरी पुट? मां काफ़ी ॾींहंनि खां ॾिसां पियो त तूं कुझु परेशान परेशान मूंखे नज़र पई अची। ॿी ॻाल्हि त तूं कॉलेज बि कोन पई वञी। भला इहो ॿुधाए, पैसनि जी ज़रूरत आहे छा? न बाबा, पैसनि जी ज़रूरत कोन्हे। चङो भला पैसनि जी ज़रूरत न आहे त भला डॉक्टर ॾे हलूं? न बाबा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां परेशान न थियो, मां बिल्कुलु ठीकु आहियां। पुट, ईअं सम्झ त मुंहिंजो तो में साहु आहे। तोखे मायूस ऐं परेशान थींदे मां नथो ॾिसी सघां। पुट, मूं त तुंहिंजी नाराज़गी जे सबबु दिलदार खे बि ख़ुदि तो जवाबु ॾेई छॾियो। बाबा सही, मां ठीकु आहियां, बिल्कुलु ठीकु आहियां। तूं थोरो खिल त सही। खिल त मुंहिंजो अंदरि ठरे। ओ ये खिलंदी रह चरी छोकिरी। मसड़ा चवो त मुराद खे ॻोल्हे लथी। पुट अंदर न मुल्तान ॻोल्हे रधो आहे, मूंखां मुराद छो न लभंदो? बाबा, अदा मुराद खुश तो हो न? हा धीअ, वीचारो ख़ुशि हुयो पर गणतियुनि में ॻरी वियो आहे। बाबा, मेठा ते मुराद छा चयो? पुट, मुराद चयो त मां हींअर मौत जे कंधीअ ते वेठो आहियां, तूं मूमल ऐं क़ुर्बान जी मिठी करे छॾ। पोइ बाबा? बस बाबा, पाण हिन जी ॻाल्हि खे ॾिसंदासीं, का तकड़ कान्हे। मासड़ा, कुर्बान अञा नंढो आहे, उनजी शादी मां पाण कराईंदुसि। कीअं मासड़ा, मुंहिंजो फ़ैसिलो ग़लति आहे छा? न पुट, तूं बि मुंहिंजो बच्चो आहीं, मां तुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु सम्झी वियुसि। तुंहिंजियूं ख़ुशियूं मुंहिंजियूं ख़ुशियूं आहिनि। अला मिड़ई चङी। ॾिठई न मूमल, मुंहिंजो ख्वाब सचो थियो न? हाँ इमरान, नसीब में शादी तोसां लिखियल हुई, सा थी वई। लिखे खां केर मुंहुं मोड़े? मूमल, मां त तुंहिंजे लाइ केतिरियूं बासूं बासियूं। अलाह संहिंजो शुक्र आहे जो तूं मूंखे मिली वई। ॾाढो ॾिंखो आई मां सां त। ही रोज़ बरोज़ मुंहिंजी तबियत खे छा थींदो पियो वञे। अहिड़ी कैफ़ियत त शादीशुदा औरत जी हूंदी आहे। मूंखे अंदेशो आहे त मां बि शायदि प्रेग्नेंट थी वई आहियां। हेलो सदोरी जान, कहिड़ा हाल आहे? अलाए किथे आहियो? मोह ई महांगा करे छॾिया अथव। नादिर, मां हींअर जो हींअर तोसां मिलणु चाहियां थी। छो? सदोरी ख़ैर त आहे? इहो सभु कुझु मां तोखे रूबरू ॿुधाईंदसि, फ़ोन ते नथी ॿुधाए सघां। नादिर, मां ॾाढी परेशान आहियां। मां हींअर ई शहर वारे बंगले ते अचां थी। हा, ओके, अल्लाह हाफ़िज़। अचो 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 डार्लिंग, अचो।
मूंखे पाण तव्हांजो ई इंतज़ार वेहो वेहण कौन आई है नादिर? त पोइ छा डंडो वणी भॼी वेंदो छा? मजाक न कर, मां मजाक जे मूड में न आहियां। मजाक कंहिं महबूबनि सां न कया, छो भला? नादिर, मूंखे अंदेशो आहे त मां प्रेग्नेंट थी वई आहियां। यानी ॿार? हाँ नादिर, जे इहो सच थियो त मां मरी वेंदसि नादिर। त पोइ छा थी पियो डार्लिंग? नो प्रॉब्लम, अॼु जो अॼु हींअर जो हींअर था शादी कयो। ईअं कीअं थींदो नादिर? मुंहिंजे पीउ जी इज़त वकार खाक में मिली वेंदो। खॾ में वञी पए डूंगर खां ऐं संदसि वकार। नादिर, माइंड योर लैंग्वेज। मुझे बाबा के बारे में बकवास न कर। बकवास? हू असांजो पुराणो दुश्मन आहे। ऐं मां? ऐं तूं दुश्मन जी धीउ। चइबो त तूं जेको कुझु कयो दुश्मन जी धीउ समझी कयो। हा, मूं तोसां जेके ड्रामा कया दुश्मन जी धीउ समझी कया। मूंखे तोसां मोहबत न हुई, न आहे ऐं न ई वरी कॾहिं थींदी। तुंहिंजे पीउ मुंहिंजे यार सलेमान खे बेॾोही मारायो, असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा कयो, असां सां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मज़ाक कयो। मां जेकॾहिं हुन सां हिकु मज़ाक कई त छा थी पियो? तू मुझसे वैसा घाती कही है। मुझे सच्चाई एक बार जो ना जाए फायदो होतो आहे। मां तुखे कॾहिं माफ़ न कंदसि नादिर। तू मकार ही बेवफा ही। पागल है सदोरी का थिया साईं वह तो शहर वई आहे पर डंडा साईं तव्हां छो था पुछो पिया सदोरीअ जो? ख़ैर त आहे? पागल मां हिकु दफ़ो सदोरीअ सां हिकु कहाणी कंदुसि। कंहिं शादी करण खां इनकार कयईं न त पोइ घटि न थींदसीं। पर साईं तूं एतिरी उबहरी छो थो करे पियो? चाचो भाटियो आहे नेठि त ठही वेंदो। मथो ख़राब थी वियो आहे डूंगर खान जो। मां मिल्कियत ऐं मंगेती कोन बख़्शींदोसांसि। मिल्कियत मुंहिंजो हक़ आहे ऐं सदोरीअ सां मुंहिंजो निकाह पियल आहे। पर साईं इन में सदोरीअ वेचारीअ जो कहिड़ो ॾोह? उहा त अॻई पाण बीमार पई आहे। बीमार पई आहे? इहे सभु नाटक आहिनि सदोरीअ जा। तॾहिं त पिणस बि संदसि राज़ ते थो हले। ठीकु आहे, नींगर नंढड़ी त जुमा बि घणा। इहा ई त आहे। क्रोध ऐं कीने जे करे त ठिकरनि जो पाणी बि सुकी वेंदो आहे। वेचारी जी सदोरीअ जो अलाए छा थींदो। आवाज़ में उहा अची वई विच ते। बिठन सान भजन बूढ़ा। मिस सदोरी, तव्हांजो हस्बैंड तव्हां सां कोन आयो आहे? नो डॉक्टर, पर मुझे तो न शादी भी। पर रिपोर्ट मुताबिक तो तू प्रेग्नेंट थी वई आहीं। प्रेग्नेंट? ओ माय गॉड। पर इन मसले जो को हल तो हूंदो न डॉक्टर। ॾिसो डॉक्टर, मां ॾाढी परेशान आहियां, प्लीज हेल्प मी। न सदोरी न, तुझे डीएनसी करण सां तू मरी भी सघे थी। इन करे आई एम सॉरी। इन लाइ बेहतर अथव त तव्हां जंहिंसां कंसीव कयो आहे उन सां ई शादी करे वठो। ऐं ही तव्हांजी रिपोर्ट। थैंक यू डॉक्टर। यू वेलकम। मुराद सरदार डूंगर खान के मान खां सवाइ
इन धरती त अज़ाब लहंदो ई कोन। खाली रुस्तम खे मारण मां छा वरंदो? जीवण मुंहिंजे भाउ सलेमान मूंखे ॿुधायो त मूंखे गोली रुस्तम आई आहे। जे हमले में डूंगर ताईं न पहुतासीं, खाली रुस्तम खे मारियोसीं त बि मुंहिंजे हा उते छंडा पवंदा, छंडा। तुंहिंजी मर्ज़ी मुराद। बाक़ी जो रुस्तम रो त वो ताक़त हथी को आहे। जीवण रुस्तम खे मारे मां ठिकाना कबी। हूअं बस सिर तां हथ कयूं था तो डूंगर खे बि ॾींहं जा तारा ॾसबा, पर पहिरियां रुस्तम। छो खैर ताहे? या अल्लाह मां छा कया? सदोरी एडो छो थी रही? खैर ताहे? भागुल मां फुरजी वियस, मां लुटजी वियस, भागुल मां लुटजी वियस। मूंखे ज़हरत करे ॾे त मां खाई मरी वञा। हेड़े जीअण खां त मौत बहितर आहे। पर तूं ॻाल्हि त कर न सदोरी। तूं ईअं सम्झ त मां तुंहिंजी माउ आहियां, भेण आहियां, ऐं तुंहिंजी सहेली बि आहियां। तूं मूंसां हाल औरत जो हाल समझी सघे थी। तूं मूंसां ॻाल्हि कर, मां तुंहिंजो राज़ ई रखंदसि। ॿुधाए न छा ॻाल्हि आहे? छा ॻाल्हि आहे? मां पेट सां हेलो डार्लिंग। लगे थो त रात निंड न आई हूंदो। वो निंड त असांजे अखियुनि खां बि रुठल आहे। सोचुम त रुठल सनम खे परचाइजे, साम्हूं न त कोन थी सही। नादिर जेका तो कई सा तोखे फबी। अॻिते भुलिजी बि मूंखे यादि न कजे। हाणे मां कंहिंजे सहारे जीअंदुसि? हाणे मुंहिंजा नाज़ नखरा केरु सहंदो? अमर मूंखे कल्ह न हुई त तव्हां एतिरो जल्दी मूंखे छॾे हलिया वेंदा। हिन दुनिया में मां अकेलो थी वियो आहियां। केरु आहे मुंहिंजो हिते? कॾहिं कॾहिं दिलि खे ॿुसत थींदी आहे त मां ख़ुदकशी करे तव्हां वटि हलियो अचां, पर ईअं नथो करे सघां। ख़ुदकशी हराम आहे। या मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे कयल ज़ुल्मनि जी एॾी वॾी सज़ा जो तूं मूंखां अमर ऐं बाबो खसे छॾियो। अमर ऐं बाबो मूंखां खसे छॾियो। या ख़ुदा ओ त मुंहिंजे लाइ सहारो छॾी आहे। हींअर ज़िंदगी मुंहिंजी बेमक़सद थी वई आहे। या ख़ुदा कंहिं दुश्मन खे पीउ माउ जो विछोड़ो न ॾिजां। पीउ माउ जो विछोड़ो न ॾिजां। बाबा किथे हो तव्हां? मुंहिंजा बोला मूंसां एॾो ज़ुल्म थियो। मुंहिंजा बोला एॾो मूंसां ज़ुल्म थियो। मुंहिंजा बोला मूंसां एॾो ज़ुल्म थियो। कंहिंजे सहारे जीअंदुसि मां? रोज रोज नादर सां मिलण वञे, बेगरत तोखे शर्म न अचे?
ए के नानक तो के भगवान जी मार पे रोज रोज नी मंगी तो के खराया तो भी तू मुके मारी ए है इल्जाम दी माने जहल काई मरा तुझे गुजरान का मौत भलो जे ए मर भली मर मां भी शादी करा तो खां भली जाल वठी अचा ए है के भगवान करे भला खाए तो के मरे न थो एवर मुखे भला खाए मुखे पिट्टी के ना दरसाई के ना नकियर भी मुखे मारे के तू भी मुझे लाए मरी वियो जी के मैं जहर खाई मरी व냐 किसनी आने छड़े न गालन के अच मुसा ए है के बस तुंजी मुसा मोहब्बत ना हो जे ए है के तू अमीर ऐसा फकीर तू ऐसा के पंजो कौन समझे चयो मैं त अच मुसा तू अज खा पो वापस न वेंदी तो सा शादी कर अच ए है के मैं कौन ला मां जो अच हलिया सदोरी तोखे नादर सां मोहब्बत न करण खपंदी हुई हाणे छा कंदी तू सदोरी जे तू नादर सां पंहिंजी मर्ज़ी बिना शादी कई त वॾा खूनी तकरार थींदा दुनिया में तुंहिंजो पीउ कहिड़ो नक खणी घुमंदो ज़हर खाई वेंदसि पर नादर जहिड़ी मकार ऐं फ़रेबीअ सां शादी न कंदसि हू मुंहिंजी इज़त जो दुश्मन आहे पर जे इहा ख़बर डूंगर खान खे पई कुंवारी तो हू तोखे बंदूक हणी छॾींदो हिन हालत में त दिलदार खे क़बूल कंदो आख़िर तुंहिंजी इन नादान जो अंजाम छा थींदो अब अरे चाहे जो कपड़ी कड़ियारी बनी है ने छा छो बा इन बनी जो भी कुछ ना कुछ करणो पवंदो पड़ा घोड़ा उते घोड़ा बुधाया तव नंढड़ो बचड़ो मुखे वठी जो मयो छोरो चए तो मुखे घोड़ो वठी दे साईं वल्ला जुलुम रे समंधो मुजी जनानी खे दी हडी ठडो भजाए चे असा मिस्कीन बागरी बाहू तहां जे पनाह में हुजू वो असा सा एडो जुलुम छोरे से साईं वडा तुंजी जाल नादर वठी आवा हां साईं वडा भगवान जो कसम गंगा मैया जो कसम मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो तरस ते हाणे तो अचा हेडा बे तहां जब कमाल लगो पियो आहे रनन खे पिनण दे लाथो थव सॼो मुल्क फुरे कयो थव नास अरे हेडे मायन खे न कमरायो तहां कमाए हेडा सारा शाहपर में जवान कम वारी डिसीज केड़ा पे तो करे हे शाहपर ते खुदा जी मार पई जो सुण खे न छोड़नो थन ए के साईं के हाणे मुके वापस ना ॾिजां कि नानक मुके उपट मारे न हाणे तू वापस न वेंदी मां सुभाणे ई तोसां निकाह कंदुसि नादिर खान यह तुझी खैरत आहे त पागड़ीअ जी घरवारीअ खे घर में वठी आयो आहीं बाबा मूंखे किशनीअ सां मोहबत थी वई आहे मां हिन सां शादी कंदुसि अरे रे ॿियो मुल्क खुटो आहे जो हिन पागड़ियाणीअ सां लाऊं लहंदे बाबा मोहब्बत अमीरी गरीबी दीन ऐं धर्म नाहे ॾिसंदी नादिर अरे रे फगल चुड़ियूं त बाज़ार में फ़कीर पिण आहिनि मेड़ींदा तू इहा ग़लती कीअं कई बाबा किशनी गदली या गरीब जरूर है पर मां हुन सां मोहब्बत कई आहे मां हुनखे मुसलमान बणाए हुन सां निकाह कंदुसि ऐं हा बाबा इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे तू केरु थींदो आहे आख़िरी फ़ैसिलो खणण वारो नादिर मां अञा ज़िंदा आहियां फैसला तो करे ये थोड़ी एक साईं वडायो जुल्म मुझे साईं वडायो को जुल्म मुझे
मुसलमानी छोड़ी आजो साईं ए बुधु सुभाणे सुबह सां टपड़ खणी ॻोठ मां हलियो वञ हाजिर साईं वॾा ए हिकु साईं वॾा कि मां मुसलमान हुजां ऐं बागड़ी हुजे छा तुंहिंजो मज़हब मूंखे बागड़ी सां वञण जी इजाज़त ॾिए थो? छोरी बागड़ियाणी तूं वरी कॾहिं मुसलमान थी आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह जे हाणे बि तूं मुंहिंजो हथ हिन बागड़ी खे हथ में ॾियणु चाहीं थो त भली ॾे। साईं वॾा ई मुसलमान हुजे मुंहिंजे लाइ हराम हुजे। ठीकु आहे मां तोखे 50,000 रुपया ॾियां थो तूं वञी ॿी शादी कर। ए साईं वॾा मूंखे पैसा न खपनि। पैसा न घुर्ज बस बाबा तू मुसलमान थी गोए खड़ी हुई है। नादर वनी शादी की तैयारी कर। रुस्तमा तू तो कदे हर नाले वालो चोर हुई तो छा कयो मिलकत न ठाए। हाँ यार मारिय जे घर में अडन जा ढेर हराम जो माल हराम थी वियो। असां में परावा जुगा बर्बाद कयासे खई पाण बना ते वतों था पराए दरन जा टुकर खाईंदा। फिर तो मल ताईं छा कयो आ? चई त जाई थो यार असां भी धिकन थावन में आयो। हाँ यार कुछ गुजरिया कुछ गुजारे वेंदासीं हाणे अलाह करेगा पछाड़ी चंगी थे। बस यार मुखे रुस्तम निंड थी अचे खोड़ कचहरी कई वे मां हलां थो। हाँ चङो माशाअल्लाह अल्लाह भाई। अलाए छो अॼु दिल उदास समझ रुस्तम तो बि समझ। तो चे हो तो मां तुझे मदो न है तो मुझे मासूम भा के बेगुनाह छो मारी बुधा। वो मुझे मासूम भा के बेगुनाह छो मारी बुधा। तुझो कह लो कहीं ब्रदर मैं बता दे चला के मारियो मुराद मुझे मार जाए ना मुझे माफ कर मुराद। तू चंगी तो मारी पूल हो ना को चले ले तुझ मुराद इसने वोट चले ले तुझ मुराद पर मुझे मार न मेरी तो के खुदा जो वास्ता मुझे मार जाए ना मुराद मुराद मुझे मार जाए ना मुराद। हाँ तो के माफ कर तो के छड़े दिया तो के छड़े आ मरण ला चार जीवन। बाबा बाबा तू अलाए केड़ा दुश्मन आए तू बाहर न वन जाए। अरे बाबा बाबा मां भी यो समझा पे तो ताकते फायरिंग वाले पई छर मुझे तो ओ साईं अल्लाह जो नालो थी साईं तू न वन सतार तू न वन। बाबा हेडी सत थी बजे बाबा बाहर न वन अंदर वनी मैं पुलिस के फोन किया थी ने। ओ साईं साईं भागुल मैं पुलिस के फोन मारो का बोला साईं खैर का जाए रब रब खैर का जाए अल्लाह साईं खैर का जाए अल्लाह। हेलो हेलो पुलिस मां डूंगर खाने दी पे गले असा ने होता के अलाए के हम लोग करे छदियो आ ता जल्दी अचो प्लीज। अल्लाह खैर कंदो सदोरी
रब ख़ैर कंदो। सर हाँ सर डूंगर खान जे बंगले ते हमलो थी वियो आहे सर। हाँ सर तव्हां वधीक फोर्स मोकिलियो सर। हाँ मां वञा थो। ओके सर। अचो शिकारी साहब। अचो खबरदार गिरफ्तार क्यों बढ़िया रहे उनके व्यारो गाड़ियों में। हाँ डूंगर खान सुठो थियो अवां जे बंगले तो इतला मिली वई न त अवां खे भी नुकसान थे। हा इनके भी हित मारे लाश कहीं वञो जेको इनाम चवंदे मां ॾींदोसि आहे। न डूंगर खान ये हरगिज न तो थी सके। मुराद हिन वक्त पुलिस कस्टडी में आ। तू जो जाई त मुकाबले में मरी वियो। मां यो गुनाह हरगिज न तो करे सगा। बहादुर अली मुबारक हुजे। अॼोकी तुंहिंजी कामयाबी पुलिस डिपार्टमेंट जे लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। जेको ताड़ियल पकड़ियो अथई इहो काफ़ी ॾोहनि में घुरबल हो। थैंक यू सर। सर उहो ई रहज़न दाड़ियल मुराद हुयो जे डूंगर खान जे कमदार जे घर ते हमलो करे उन जी ज़ान मारी हुई ऐं संदसि पुट दादिले खे अगवा करे वियो हो। इंस्पेक्टर वाकई डूंगर खान एतिरनि ॾोहनि में मुलविस आहे? हाँ सर मूं मुकम्मल इन्वेस्टिगेशन कई आहे। हे सभिनि ॾोहनि में मुलविस आहे। डूंगर खान ते सियादत मुताबिक एफआईआर दाख़िल कर ऐं तहक़ीक़ात मुकमल हुजण घुरिजे। यस सर। सर डूंगर खान वॾो हिकिड़ो बासर माण्हू आहे और हुनजी पहुच ॾाढी मथे ताणी आहे। इंस्पेक्टर मां तो कोर्ट मां सर्च वारंट वठींदुसि ऐं कानून खां को बि मथबरो कोन्हे को। थैंक यू सर। ओके सर ओके। जहर थी पिए हथ कर। मां जीअण लाइक न आहियां रही भागल। अहिड़े जीअण खां मौत बहितर आहे। मूंखे न रोक भागल, मूंखे न रोक। मुंहिंजे जीअण जूं सभई वाटूं बंदि थी वियूं आहिनि। हिकु सलाह ॾिए। कहिड़ी सलाह? दिलदार सां शादी करे छॾ। हाणे त मां उन लाइक़ बि न रही आहियां। तूं ॿुध, जे हू न मञे न त भलो साईं खणी झोलीअ में विझेसि ऐं सॼी सिधी ॻाल्हि करे ॿुधाएसि। मत न मञे ऐं ख्वारी बि करे। कोन कंदो ख्वारी। असां मुसलमान क़ुरान शरीफ़ ते हर ॻाल्हि बख़्शे छॾींदा आहियूं। बसि सदोरी इहो आख़िरी दग अथई। भागुल बाबा शहर वेला तूं बि मूंसां गॾु हलंदी? हल तुंहिंजे ख़ातिर रओ ॿेड़ विझंदीसांसि। पर सदोरी तुंहिंजो त दिलदार सां निकाह पियल आहे। जे दिलदार मञी वियो तो पोइ राज़ ई रहिजी वेंदो। तूं दिल जाए कर। अलाह वॾो आहे। तूं दाड़ियल चोचे। साईं कुछ महीना पहिरां अॻु डूंगर खान मुंहिंजे बेॾोही भाउ खे कमदार जे चवण ते कारनि जो इल्ज़ाम ॾेई पंहिंजे निजी जेल में बंदि कराए छॾियो। जीवन जे भाउ खे तलाव मां हिकु कुड़ी मारण तां तड़पाए मारे छॾियो। सारंग ऐं सुनी नाले साम थी आयल जोड़े खे कैद कराए छॾियो। अहिड़ा केतिरा ई ज़ुल्म कंदड़ डूंगर खान कानून जे अखियुनि में मिटी विझी असां जहिड़नि बेवस लाचार ग़रीब माण्हुनि ते ॾाढे जबर जी हुक्मरानी कंदा रहनि था। आख़िर केसी ताईं असां एतिरा ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं? साईं पंहिंजे हाथ ते हथ रखी ॿुधायो
जेकॾहिं तव्हांजो भाउ बेगुनाह मारे वञे ऐं कानून बि तव्हांखे गिरफ़्तार करे, ॿुधायो तव्हां छा सोचींदो? साईं, मां हालतुनि अॻियां मजबूर हुउसि। मूंखे कयल गुनाह ते का बि निदामत या पिशेमानी नाहे। अव्हांजो कानून उन वक़्तु ज़ालिम जो साथी हुयो जंहिं मुंहिंजे ॻोरहारी ज़ाल खे तड़पाए तड़पाए मारे छॾियो। मूं जहिड़ा केतिरा ई मुराद डूंगर खान जहिड़े ज़ालिम ऐं होत खान जहिड़े रहाशी ऑफिसरनि जी पैदाश आहिनि। तो वाकई डूंगर खान जी चोरी कई है या कूड़ा है? कूड़ा है साईं। मां डूंगर खान जे कैद मां बेगुनाह सोनीअ ई सारनि खे भॼायो आहे। तो भला ये छो कयो? साईं, हुन मूंखे अलाह जा एहसन विधा ऐं मूंखे रहम अची वियो। ठीक है, मां मामले जांच कयो तो तव्हां वञो। महिरबानी साईं। भागुल डूंगर खान जी दादरी धीअ सां अॼु न मवाली ऐं जुआरीअ जे ग़रीब खाने ते छो आयूं आहियो? साईं, खता जी माफ़ी वठण आयूं आहियूं। खता? कहिड़ी खता? पढ़ियल लिखियल ऐं वॾा माण्हू त खताऊं कंदा ई न आहिनि। साईं, खताऊं इंसाननि खां थींदियूं आहिनि। सदोरी बि इंसान आहे, खता थी वई अथसि। साईं, तूं खता जी माफ़ी ॾे त जीअं इहो गंद इते ई रहिजी वञे। गंद? कहिड़ो गंद? ॿुधाए त सही। ॿुधाइण खां पहिरियां वाइदो कर त तूं माफ़ कंदे। माफ़ करण जहिड़ो हूंदो त ज़रूर माफ़ कंदुसि। तूं सदोरी न निदोरी आहे। तोखे उखट साईं, हिन क़ुरान लॻ साईं। साईं, हे भलो साईं ठही मेड़। साईं, सभु ॾोह माफ़ करे साईं। हुन सां शादी कर सदोरीअ सां त जीअं इहो खता पक्की वठे। दिलदार, जेकी सज़ा ॾियणी थी हिते ॾेई छॾ, वधीक खुआरी न कर। थी सघे त मूंखे माफ़ कर, न त गोली हणी मारे छॾ। सरदार डूंगर खान वट पंहिंजी दादरी ऐं अंधे जी धीउ खे जंहिंजे अंधे प्यार में अची तूं रिश्तनि जी सुञाणप बि न कई। ऐं अॼु उन ई धीउ तुंहिंजी पग ते कारह मली आहे। कारह? होश में ताई? होश में ॻाल्हाए। सदोरीअ ते इल्ज़ाम हणंदे त गोली हणी छॾी तो साहिब। बंदूक जे लाइक़ त ही आहे डूंगर खान जंहिं तुंहिंजे पग जा तुरा बि कारा करे छॾिया। आखिर तू चोर छा तो चई? गुस्ताख! तो सदाई परायूं न्याणियूं कारियूं करे मारियूं। अॼु तुंहिंजी धीउ भी कारी आहे। इन लाइ कहिड़ी फतवा तो जारी करी? न दिलदार न, सदोरी कारी न पर गाड़ी आ। तोखे सदोरीअ जो संग न ॾिनुम न, इन्हीअ करे तू सदोरी ते इल्ज़ाम तो हणी। पुछी ॾिस पंहिंजी धीउ खां। ॿुधाए पुट सदोरी, दिलदार कूड़ तो हणे न, तू ॿुधाई छो नथी? भागे तू ही खणी ॿुधाए त छा इहो सच आहे? साईं, पाण खां पुछोसि। ॿुधाए, चुप छो आई? बाबा, बाबा मूंखे खता थी वई आहे। हिन साईं जे सदके मूंखे माफ़ कर। मूंखे माफ़ कर बाबा, मूंखे माफ़ कर। हणेस गोली, हथ छो था ढकंदी? परायूं जायूं मारण सोलियूं आहिनि। दिलदार पुट, मां या त ॿधी अर्ज़ तो कयां त तू मूंखे ढके, मुंहिंजी लज रख। बराबर मूं गुनाह कया, तू ही मूंखे ढकी दे। मूं वॾा वॾा ज़ुल्म कया दिलदार, शायद रब मूंखे हुन जी सज़ा ॾिनी।
उन्हनि गुनाहनि जी मूंखे सज़ा मिली आहे। दिलदार, मूं सदोरीअ खे धीअ न पर पुट करे पालियो आहे, पुट करे। न, मां सदोरीअ खे गोली न तोड़ी सघां, न तोड़ी सघां। दिलदार, तूं मूंखे बदनामी जे टिके खां बचाए। मुझी पग जी लज रख, मुझी पग जी लज रख पुट। छा कयां मां? पुट, हिन निदोरीअ सां शादी कर। जे तूं मूंखे इनकार कयो न हिन सां शादी न कई, मां पाण खे गोली हणी मारे छॾींदुसि। बस चाचा बस, जेका तव्हांजी मर्ज़ी। खानदान जी इज्जत बचाईंदुसि। सरदार डूंगर खान, यू आर अंडर अरेस्ट। तोखे मुझे हवेली जे अंदर अचण जी जरूरत कीअं थी आहे? मूं वटि तुंहिंजी गिरफ़्तारी जो ही वारंट आहे। तोखे सुलेमान ऐं जीवन जे भाउ जे क़त्ल, सोनी ऐं सारंग खे बेजा कैद में रखण जे ॾोह में गिरफ़्तार तो कयो वञे। बस कर दीदी। मुझे तेरे कोठड़ी में साह तो मुझे साह। मां हिते कोन रही सघंदुसि, कोन रही सघंदुसि। सरदार साहब, ही जेल आहे जेल। तव्हां त बंगुलनि ओताकनि जा हिराक आहियो। तव्हांखे बराबरि हिते ॻाल्हि कोन वणंदी। ही त असांजो हाणे घर थी वियो आहे। हा, पर मां हिते कीअं रही सघंदुसि? किथे किथे मां हिते मरी न वञा। साईं चवंदा आहिनि त हिकु सिज ॿ पाशोला। अॻे त बादशाह हुयो, हाकिम हुयो, हाणे असां वांगुरु कैदी। ॿुधण में आयो त रईस नादिर खान कड़े वारी ज़मीन ते कब्ज़े करण लाइ संभरियो आहे। अब्दुल्ला, इहा ख़बर असां बि ॿुधी आहे न। ख़बर ॿुधी अथव? वञ, अॼु वॾो धमाको थियो आहे। अड़े छा थियो सिद्दीक़? ॻाल्हि त कर न। डूंगर खान खे पुलिस खंभे वई आहे। अरे छॾ यार, रुगो तो ठका हाणी। डूंगर खान खे हाणे पुलिस ॿधंदी। अॼु सॼे मुल्क में हुल मची वियो आहे। ठका वई छाजा? मां खीर खपा शहर रोज़ उतां ॿुधी आयो आहियां। सॼे शहर में हुल मची वियो आहे। तव्हांखे ख़बर कान्हे का? अरे के फटा कोचलियो हूंदई। पुलिस साईं डूंगर खान खे थी ॿधे। अदा जमादार खे खीर ॾींदो आहे न, उन ई ॻाल्हि कई आहे। हा त पोइ हूंदो, पर कहिड़े ॾोह में बाबा? ॾोह त सरदार समय कया आहिनि। पोइ अलाए कंहिंजी आ विढ़ियसि। अदा सरदार सुलेमान जान जे खून में ॿधो आहे। हा सही। आ ग़रीबा, कर खुदाई नेठ वञी ग़रीबनि जी आ हाणी हंध केस। मस मस त मरवान फाथो आहे। बेगुनाह असां खां मेह जी चट्टी पियो भराए। हा त इहो को ईमानदार ऑफिसर हूंदो जंहिं डूंगर खान में हथ विधा आहिनि। अदा ऑफिसर जा पिया आहिनि, रुगो रुश्वत पुलिस जो बेड़ो बोड़ियो आहे। अहिड़ा न ईमानदार ऑफिसर हूंदा त डूंगर खान या राज वारनि सां चुठियूं न कंदो। अदा सिंध गिदड़ नाहे खाधी। चाचा, हाणे छा कजे? सूबेदार त तव्हांखे छॾण जी वाट ई कोन थो मारे। दिलदार, दिलदार, मां सॼी राति जागी ॾींहुं कयो आहे। जेतिरो जल्द थी सघे मूंखे हितां कढाए। मां भी समझा तो चाचा, तव्हां परेशान हूंदा, पर सूबेदार खे कंहिंखां चवराईंसि या वरी पैसा पासींसि न।
चाचा वस खां त कोन घटायो, पर केस ॾाढो ॻोरो लिखियल आहे। रेस अल्लाह जुड़े खान के कराची मोकिल। हाँ चाचा। मिस्टर तोखे ख़बर ना है डूंगर खान जी मुलाकात बंद आ। सूबेदार साहब, डूंगर खान को मामूली माण्हू न आहे जंहिं ते तव्हां एतिरी सख़्ती पिया कयो। तोखे ख़बर हुजण घुरिजे त डूंगर खान जी हैसियत रुगो हिन वक़्तु हिकिड़े मुजरिम जी आहे, सरदार वांगे ना है। तू वञी सघी थो हितो? सूबेदार साहब, सदाई वक़्तु हिकु जहिड़ो न आहे रहंदो, कुझु डिघी नज़र रख। सदाई डूंगर खान तुंहिंजे लॉकअप में कोन रहंदो। मता हाँ हाँ, तव्हांजो वक़्तु अचे त मुंहिंजी बदली कराए छॾिजो। फिलहाल तव्हां वञी सघो था। तू पहिरियों पुलिस ऑफिसर आहे जंहिं डूंगर खान सां मुआदो अटकायो आहे। पहिरियों पुलिस ऑफिसर आहे। अॼु ॾे ताईं कंहिंखे ज़रूरत ई नथी आहे जो मूंसां मुआदो अटकाए। छा कंदे तूं शायदि कानून जी ताक़त खे सम्झो ई कोन हुयो। कानून तोखां वॾा वॾा डिंग ठाहे छॾिया, तूं छा ई सम्झी वञ। बाबा साईं ही घर तो मूंखे खाइण लाइ थो अचे। मां छा ॾिसां? केतिरो झलियो मां त ग़रीबनि सां ॾाढाई न कयो, पर तव्हां कुझु ॿुधो ई न। हाणे जी अलाए छा थींदो। छा वरी छा थींदो? इंसान जेका पोख पोखींदो आहे साई त लुड़ंदो आहे। न रोईंदी कर पी जेका। दिलदार मुझे यहाँ तो फाटे। बाबा की छड़ण की कोशिश करना। चाचे ते खूनन जा केस आहिनि, कीअं छुटंदो? कोन छुटंदो। दिलदार तू कोशिश तो करना। पुलिस के पैसा पास जितरा चवण ॾींदासीं। नई ॻाल्हि आहे। हींअर रिश्वत बासींदासीं त ॻाल्हि गौरी थी पवंदी। ऐं ही SHO ऑनेस्ट ऑफिसर आहे। जहिड़ो तहिड़ो हुजे हा त चाचे डूंगर खान खे इन हथ न लाए हा। माठ करे वे, सुभाणे ॾिसंदासीं। बस दिलदार तुझी मर्ज़ी, हाणे जेको वणे सो कर। मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे? मर्ज़ियूं त सदाई तव्हां हलायूं आहिनि। पर हाणे त तू ही घर जो वॾो आहीं न। ड्रेग न कर मूंसां। मुंहिंजे हियां ते ज़हर ॼायल आहे, ज़हर। गयो वाण वठींदो बाबा। केरो वाण वठींदो बाबा? सलेमान जे केस में डूंगर गिरफ्तार थियो बाबा। न नादर खाना थोड़ो ई नथो लगे। इन बिब खे केर ॿधंदो? बाबा सब हो त जड़ा राशि ऑफिसर थोड़ा ही हिन इंस्पेक्टर सरदार के घुमाए लाथो। हाँ पो हुंदो नादर खाना। ॾोही तो हो नेट फिटस। अल्लाह बि हक वकीला, हकऊं बि रखे न हकऊं बि रखे। रब वटि देर आ पर अंधेर न आहे। हाणे कीअं था समझो बाबा? बचंदो? ॾिसो नादर खाना, ॾिनो पुट आहे छोटे जो, आहे त वॾी रिप। बाबा पुलिस कोर्ट में सर्च वारंट वठी पोइ डूंगर के गिरफ्तार कयो आहे। हाणे कोन बचंदो। हाँ तो लथो डोल मुल्क था। बाबा हाणे वारो असांजो आहे। डूंगरनि जेके असांजी ज़मीनूं फबायूं आहिनि हाणे छिके वठंदो सांस। हाणे काॾे वेंदो? बाबा हो फाइटियो त अथसि न दिलदार, हाणे वरी ज़मीन वो संभाली दो। दिलदार छा कंदो बाबा? दिलदार थी त मुंहिंजी अखी न ॿुॾंदी आहे।
वञा तो वञा घणी तक न कंदी कर तो वरी कर मुंहिंजो अंदरि ठारियो आहे निभागी मथो ई खाई थी वञे बाबू मारी तयार आहे हाँ साईं तयार आहे चलो खड़ी आहे कमरे में हाणे तो मुझे मोहब्बत ते यकीन आहे न किशनी हाणे मां किशनी कोन हुजां मुसलमान आहियां ऐं हाणे मुंहिंजो नालो तू रख तू मुझे दिल जी रानी आई Hmm.